लखे फरमायो ऐ मुझा खलील मुझे खाने काबे बैतुल्लाहिल हराम जी नए सिर तामीर कुन जे बुनियादन के बुलंद कर। याद रखो अव्वल में अल्लाह जो घर खाना काबा बैतुल्लाहिल हराम मस्जिद हराम जे खे चऊं था जेका मक्कतुल मुकर्रमा जी सरजमीन में आ इहा मस्जिद हराम ऐं मस्जिद अक्सा जेका बैतुल मुक़द्दस ये बई मस्जिदूं अव्वल में अल्लाह जी ज़ाते बाबरकात हते आदम अला नबीना अलैहि सलात व सलाम जे हथा तामीर कराई। मुझे मदीने जे मीर फरमायो त इन बिनी मस्जिद जे तामीर में जेको विच में वक्फो आ दौरानिया ओ 40 सालन जो आ। अव्वल में 40 साल अग अल्लाह मस्जिद हराम खाना काबा बैतुल्लाहिल हराम तामीर करायो हते आदम सुने जे हथा ऐं 40 सालन खां पो वरी बे पासे मस्जिद अक्सा तामीर कराई आदम सुने जे हथा। पर बस मुफस्सिरीन किराम इमाम कुर्तबी असबाब बयान कया हन त खाना काबा अल्लाह जमीन ते छो तामीर करायो इन जो सबब केड़ो। अल्लाह जो बरगुज़ीदा नबी हते आदम अला नबीना अलैहि सलातु वस्सलाम के जडे अल्लाह जी ज़ाते बाबरकात आसमान का जन्नतुन का जमीन ते मुंतकिल कयो साईं हिकमत रब्बानियत मशियत इज़्ज़ती तत रब जी रज़ा जे मुताबिक जमीन ते आयो आ। कुछ अरसो गुजारना खा पो अल्लाह जे हुजूर में अर्ज़ की मुंजा मौला जन्नत में होस त तुझे रहमत कुर्ब जे मकाम में होस उते डाडो चैन करार इत्मीनान सुकून हो। मौला जी जो जमीन ते आयो आया मां तुझे हुक्म ते राज़ी आया पर रब्बे करीम मुखे हिते सुकून को नथो अचे करार नथो अचे। अब जन्नत जड़ो करार जमीन ते काथे रब फरमाए स आदम जमीन करार जी जाए ना है जमीन सुकून जी जाए ना है तुझी शिकायत हक या मुंह सुकून जी जाए करे कान ठाही आ। तो मौला मुखे सुकून न मिलंदो त मां जिंदगी के गुजारी मां त बेचैन आहियां बेकरार आहियां। सुना आदम तुझे इन करार जो इंतजाम कया थो अल्लाह जी ज़ाते बाबरकात फरमायस जिथे तुझी रिहाइश इन सरजमीन ते इन जाए ते तू मुझो घर जोड़ उन में तू सरब सुजूद थी उन में मुझी बंदगी कर जने तू मुझे हुजूर में सरब सुजूद थी दे उन घर के मुझी इबादत सा आबाद कंदे त उन बंदगी जे करे तोखे दिल में सुकून इत्मीनान वारी जिंदगी नसीब थी वेंदी। मुफस्सिरीन किराम फरमाइन था इन में इशारो आ आदम जे औलाद जे लाइ जेके माण्हू समझन था त सुकून शायद दौलत में आ सोन चांदी में आ माल जे गड करण में आ के समझन था सुकून आलीशान बंगले ऐं महल में आ को समझे तो त सुकून आलीशान सवारी में आ को समझे तो त दुनिया जे दौलत में सुकून आ। अल्लाह जी ज़ाते बाबरकात फरमाए ए बाना या गाल तू ज़हन नशीन करे छड़ तू आदम जी औलाद ही आदम के दुनिया ते अव्वल में सुकून आयो या दुनिया जी रंगो भी दुनिया जे अंदर जो कुछ यो सुकून जो बायस नागे जेकरे दुनिया में सुकून चैन जी जिंदगी गुजार चाही तो त हिकड़ो ही उसूल अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल कुलूब। अल्लाह जी याद ऐ मुझे जिक्र में दुनिया जो सुकून तोखे मिलंदो जेकरे दुनियावी जिंदगी इत्मीनान सा गुजार चाही तो त दिल में मुरब्ब जे जिक्र याद के जगह दे तदे सुने भिटाई रहमतुल्लाह अलैह इन फलसफे के कुरानी फलसफे के बयान कंदे फरमाए तो चौ तू अल्लाह है किड़ो दीवाई मसिख लिखो वेठी लिख अखर इहो ईमन में फरमाए तो चौ तू अल्लाह है किड़ो दीवाई विसारे छद ता तो सी गड
सजन साह पसाह में फरमाए तो चौथो अल्लाह हिकिड़ो बीवाई विसार तन में तंद तवार सदा सुपिरिन जी के खुदा जा बरगुज़ीदा बाना उन्हनि जी ज़िंदगी कीअं गुज़रंदी आहे फरमाए तो वहदहू जे वठिया इल्लल्लाह सी ओरीन हियो हकीकत गडियो तरीक़त तोरीन मारफत जे माठसी देसांदर डोरीन सुख न सुता कदहीं वेही न वोड़ीन कुल नो कोरीन आशिक अब्दुल लतीफ चे फरमाए तो सीनू संजे से जते सामी की न सुमन अन्नो मुख्तुल मौत हमाम रखन मन पो एहड़न ओञाणन वनी गुर खे गड्या का पड़ी फरमाए तो आगे कया अगही निसरो ई नूर ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून सचन को नी सूर मौला कयो ममूर अंग अज़ल में उन्हनि जो जेके रब जे ज़ात जे इस्म के पंजे सीने में जाए ॾींदा जिन जो सीनो खुदा जे नूर सां मामूर आहे जिन जो अंदर खुदा जी जोहर सां मामूर आहे उन्हनि जी ज़िंदगी सुकून सां गुज़रंदी आहे भला तव्हां ॾिसो मुशाहिदो कयो तजुर्बो कयो पंहिंजे इर्द गिर्द निहारियो जेके ज़ाहिरी तौर ते हिंजा धणी आहिनि वॾी वॾी मिल्कत वारा वरन बंगलनि वारा वरन आसाइशनि वारा दौलत ऐं चांदीअ जी सोन जी उन्हनि खे कमी न पर मुझा अदा रात सुमन जे लाइ उन्हनि खे दवा खाइणी थी पवे पर पोइ बि सुकून वारी निंड न आहे गशीअ में पिया ज़रूर आहिनि पर सुकून उनखे मिलंदो जेको दिलि में पंहिंजे रब जे नाले ऐं यादि खे जॻह ॾींदो अल्लाह जी ज़ाते बाबरकात पंजे आदम सफ़ीउल्लाह के फरमाया सोना आदम सुकून दुनिया में तॾहिं मिलंदी यानी मुंहिंजी याद ऐं मुंहिंजे ज़िक्र सां पंहिंजी ज़िंदगी के आबाद कंदे अल्लाह जी बरगुज़ीदा नबी अव्वल में खाने काबे के तामीर कयो इन तरह सां खुदा जी ज़ाते बाबरकात उनखे उन जी बंदगी में सुकून अता फरमायो हाणे अल्लाह जे प्यारे नबी ते नूह अलैहिस्सलाम जो ज़मानो आयो आहे अल्लाह जे बरगुज़ीदा नबी 950 वरह खुदा जे दीन जी तबलीग पंहिंजी उम्मत ऐं क़ौम खे कई घणा साल साढा अब लंगर त खाईंदो आसरो बि कयो एतिरो देर इंतजार बि कोन कयो तो जो थकजी पिया हो मां अञा अव्वल खां वठी ॻाल्हाईंदो जो तव्हां हाणे सुबह हालत थकजी पिया वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह अल्लाह जी प्यारे नबी 950 साल तबलीग कई पर अहिड़ी बदबख्त कौम हुई एॾा बदकिस्मत हा जो चंद ॼणनि खां सवा बाक़ी दीन में दाख़िली कोन थी हदीस में आयो आहे त एॾा ज़ालिम ऐं एॾा शरीर फितना परवर हा साईं जंहिं महिल ख़ुतबो ॾे न अल्लाह जो दीन पढ़ी उन खे ॿुधाए त उन में हू चथरूं कनि ठठोलियूं कनि मज़ाकूं कनि वॾे आवाज़ सां ॻाल्हाइनि त साईं जो ख़ुतबो ख़िताब ॿियनि जे कननि ताईं न पहुचे पियो पैगाम न अचे 950 साल ताईं हिकमत ऐं सब्र सां साईं पैगाम ॾींदा रहिया अब आयो बि सब्र चइबो न तव्हां घड़ी खन सुबह नथा चओ त असांजो हौसलो तो हार पर नूह अलैहिस्सलाम खे सलाम आहे साईं 950 साल ताईं सब्र के नेठ अल्लाह जे नबी खे जलाल आहे मौला हिननि मां ऐं हिननि जी नस्ल मां ना उम्मीद थी चुको आहियां रब्बि ला तज़र अलल अर्दि मिनल काफिरीन दय्यारा ऐ रब्बे करीम
हिनन बदबख्तन के हाणे तुंहिंजी मारिफत जो को हिस्सो नाहे मिलणो मां ना उम्मीद थी चुको आहियां मौला हिनन मां का बि चुरंदड़ पुरंदड़ सिंध शे न छॾ अल्लाह जी नबी दुआ कई तूफान नूह आयो पानी जो तूफान आयो जमीन ते जो कुछ हुयो सब उन पानी में खत्म थी वियो अल्लाह जी नबी जो जोड़ियल घर मस्जिद हराम ऐ मस्जिद अक्सा ए बई उन पानी में मुनहदिम थी वियो हाणे अल्लाह जी ज़ाते बाबरकात के प्यारे खलील हत इब्राहिम खलीलुल्लाह जो ज़मानो आयो मुझे मदीने जे मीर फरमाए अल्लाह खाना काबा बेतुल्लाह हराम मस्जिद हराम के पंहिंजे प्यारे नबी हते इब्राहिम खलीलुल्लाह जे हथां न सिर्फ तामीर करायो ऐं वरी मस्जिद अक्सा के हते सुलेमान अलैहि सलाम खां तामीर करायो अल्लाह जी प्यारे नबी के रब हुकुम फरमायो इब्राहिम उन बुनियादन के दोबारा बुलंद कर जे बुनियादन ते आदम मुझे घर के तामीर कयो हो हाणे अल्लाह जो नबी पंजे फर्जंद सां गड खाने काबे जी तामीर ला मेहनत पियो करे मुशक्कत पियो करे मजदूरी पियो करे रब के पंजे नबी ऐं उन जे नबी ज़ादे जी मेहनत एतरी पसंद आई अल्लाह उन मेहनत के तामीर जे मंजर के कुरान करीम में बयान कंदे फरमायो व इज़ यरफ़उ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व इज़ यरफ़उ मुझा हबीब याद कर ओहो ज़मानो जडे इब्राहिम मुझे घर जे बुनियादन के मथा हूं पियो करे अवा गाल इब्राहिम जे जमाने जिया खुदा पंजे हबीब के किए पियो याद जारे यादगार वाक़ो न के याद जार बुआ जेको यादगार मौके ते मौजूद हुजे अल्लाह पंजे हबीब के याद पियो जारे मालूम थियो त मुस्तफा करीम जी रूहानियत आका जी हक्कानियत सब खां अव्वल में मौजूद हुई तरफ याद पे जा रहे न मुझा हबीब याद कर व इज़ ओहो वाक़ो याद कर तले मुझे मदीने जे मीर फरमायो कुन्तु नूरम बैन यदै रब्बी क़ब्ल ख़ल्क़ आदम बअरबअत अशर अल्फ आम मां आदम जी पैदाइश का 14,000 साल अॻु अल्लाह जी बारगाह में नूर होस फरमायो आदम जी पैदाइश का 14,000 साल अॻु मौलवी अशरफ अली थानवी पंहिंजे किताब नशरुती बजे अंदर इन हदीस के दर्ज करे हेठा तशरीह में लिखे तो त हिन हदीस में 14,000 साल अरसे वक्त जो जिक्र पर का अहिड़ी रिवायत मिले जंहिंमें वधीक अरसे जो जिक्र हुजे उहा बि हक़ छो त मुस्तफा करीम जी रूहानियत ऐं हक़ानियत सब खां अव्वल ऐं आला आहे मुझे मदीने जे मीर फरमायो बी हदीस कुन्तु नबिय्यन व आदम बैनल माए व तीन मां तॾहिं बि नबी होस जॾहिं आदम के अल्लाह अञा पानी ऐं मिट्टीअ जे दरमियान रखियो अञा साईं जी मिट्टी पानी में हुई काल भी तैयार कोन थियो त तॾहिं मां अल्लाह जी बारगाह में नबी होस चओ सुभान अल्लाह वले आवाज सा चो मोहब्बत सा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि मुझे मदीने जे मीर जा आशिको अल्लाह जे प्यारे हबीब टी हदीस में बयान फरमायो पान फरमाए अल्लाह जी ज़ाते बाबरकात मुखे सब खां अव्वल पैदा फरमायो फरमाए या जाबिर इन्नल्लाह तआला क़द खलक़ क़ब्ल अल अशिया'i नूर नबिय्यक मिन नूरिही फजअल ज़ालिका नूर यदूर बिल क़ुदरत हैस
شاء الله ولم يكن في ذلك الوقت لوح ولا قلم ولا جنة ولا نار ولا ملك ولا سماء ولا أرض ولا شمس ولا قمر ولا جني ولا إنسي. فلما أراد الله أن يخلق الخلق قسم ذلك النور 4 أجزاء، فخلق من الجزء الأول القلم، ومن الثاني اللوح، ومن الثالث العرش، ثم قسم الرابع 4 أجزاء، فخلق من الأول حملة العرش، ومن الثاني الكرسي، ومن الثالث باقي الملائكة، ثم قسم الرابع 4 أجزاء، فخلق من الأول السماوات، ومن الثاني الأرضين، ومن الثالث الجنة والنار، ثم قسم الرابع 4 أجزاء، فخلق من الأول نور أبصارهم، ومن الثاني نور قلوبهم وهي المعرفة بالله، ومن الثالث نور أنسهم وهو التوحيد لا إله إلا الله محمد رسول الله صلى الله عليه وسلم. ثم قسم الرابع 4 أجزاء، فخلق الشمس من جزء، والقمر من جزء، والكواكب من جزء، وأقام النور وهو الجزء الرابع في مقام الرجاء 12,000 سنة. ثم جعله 4 أجزاء، فخلق العقل من جزء، والعلم والحلم من جزء، والعصمة والتوفيق من جزء، وأقام النور وهو الجزء الرابع في مقام الحياة 12,000 سنة. ثم نظر إليه فترشح النور عرقا، فقطر منه 120,000 و4,000 قطرة، فخلق الله من كل قطرة نبيا ورسولا. ثم تنفست أرواح الأنبياء، فخلق الله من كل أنفاسهم نور أرواح الأولياء والسعداء والشهداء والصالحين والمتين من المؤمنين إلى يوم القيامة. ثم خلق الله 12 حجابا، وأقام النور وهو الجزء الرابع في كل حجاب 1000 سنة، وهي مقامات العبودية، وهي حجاب الكرامة والسعادة والزينة والرحمة والرأفة والعلم والحلم والصبر والصدق واليقين والوقار والسكينة. فعبد الله ذلك النور في كل حجاب 1000 سنة. فلما خرج ذلك النور من الحجب ركبه الله في الأرض، فكان يضيء منه بين المشرق والمغرب كالسراج في الليل المظلم. ثم خلق الله آدم من الأرض وركب فيه النور في جبهته، ثم انتقل منه إلى شيس ولده، وكان ينتقل من طاهر إلى طاهر، من طيب إلى طيب، إلى وصل إلى صلب عبد الله بن عبد المطلب.
सुम्मा खरजनी इला दुनिया वजअलनी सय्यदल अव्वलीन वल आखरीन व रहमतन लिल आलमीन व खातमन नबीन व काइदल गुर्रिल मुहज्जलीन हाज़ा कान बदअ नूर नबीक या जाबिर। मुझे मदीने जे मीरा फरमाया जाबिर अल्लाह खलीसा ते बाबरकात अना सिज खे पैदा न कयो हो, न चंद्र खे बनायो हो, न सितारा हुया, न अर्श हो, न कुर्सी ही, न लोह हो, न कलम हो, न जिन्न हा, न इंसान हुया, न हूरो हुयो, न मलाइक हुया, न गिलमान हुया, न जन्नत हुई, न जहन्नम हुयो, काब शे न हुई। अव्वल में सब खा पेरिया अल्लाह तुझे नबी जे नूर के पंहिंजे ज़ाती नूर मां पैदा फरमायो। इन कायनात के ठाहण जो अल्लाह का इरादो फरमायो। नूरे मुस्तफा के चईने सन में विरायो। पहरे से मां अल्लाह कलम के बनायो, बे से मां लोहे महफूज के ठायो, टे से मां अर्श अजीम के बनायो, चौथे से नूर के चईने सन में विरायो। पहरे से मां खामिनी ने अर्श के खण वारा मलाइक पैदा फरमाया, बे से मां पंजे कुर्सी के बनायो, टे से मां क़यामत ताईं जेके मलाइक पैदा थियण उन्हनि जे नूरानी खमीर के पैदा फरमायो। चौथे से नूर के वरी चईं सन में विरायो। पहिरे से मां सतई आसमान बनाया, बे से मां सतई जमीनों बनायो, टे से मां जन्नत जहन्नम के ठायो, वरी चौथे से नूर के चईं सन में विरायो। पहिरे से मां जेके क़यामत इंसान मर्द औरतूं पैदा थियणियूं आहिनि उन्हनि सभिनी जे मथे वारी अखियुनि जे नूर ज़ाहिरी नूर बिसारत के पैदा फरमायो। बे से मां नूर कल्ब के पैदा फरमायो जेको मारिफत खुदावंदी जो नूरा। टे से मां अल्लाह कलमे तय्यबा तौहीद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन कलमे तय्यबा जे नूर के मुस्तफा जे नूर मां पैदा फरमायो। चौथे से नूर के अल्लाह वरी चईने सन में विरायो। पहिरे से मां सिज के बनायो, बे से मां चंद्र के ठायो, टे से मां सितारन के बनायो, वरी चौथे से नूर के मकामे रजा में 12,000 साल रखियो। 12,000 साल खापो खुदा जी ज़ाते बाबरकात उन नूर के चईने सन में विरायो। पहिरे से मां अक़ल के ठायो, बे से मां इल्म हिल्म के बनायो, टे से मां इस्मत तौफीक के ठायो, वरी चौथे से नूर के खुदा जी ज़ाते बाबरकात मकामे हया में 12,000 साल रखियो। 12,000 साल खापो निगाह जलालत उन नूर जे मथा जो विधी त उन नूर के हया जो पसीनो आयो। कमो बेश 1,24,000 कतरा फुड़ा उन नूर मां टपकी पिया। अल्लाह कतरन के ज़ाया न कयो। जेकी नबी रसूल अचना हा उन्हनि जे अरवाह न अनवारन के मुस्तफा जे पाक नूरानी पसीने जे कतरन मां पैदा फरमायो। नबियन के महबूब जे नूर जे कतरन मां पैदा कयो। चो सुभान अल्लाह। तले इमाम बूसरी रहमतुल्लाह अलैह फरमाए तो फ़इन्नहु शम्सु फ़दिलिन हुम कवाकिबुहा फ़इन्नहु शम्सु फ़दिलिन हुम कवाकिबुहा युज़हिरन अलवारहा लिन्नासि फ़ी ज़ुल्मी। मुझा हबीब नबियन में तू इए आही जिया सिज सितारन में आ, चंद्र सितारन में न, सिज सितारन में आ। सितारन के रोशनी मिलंदी आ त सिज मां मिलंदी आ। मुस्तफा नबियन के नूर मिलियो आ त हबीब तुंहिंजी ज़ात मां मिलियो आ।
मुझे मदीने जे मीर फरमायो आलम अरवाह में अंबिया किराम जेको परो साओ खयो खुदा जी जाते बाबरकातुल सा के पंजे खुदा ते कामिला सा जमा फरमायो हाने क़यामत जेके औलिया सुअदा सालिहीन मुतीन मोमिनीन खुदा जा बरगुज़ीदा बाना अल्लाह जा वली ईंदा उन सबनी जे अरवाहन के अल्लाह वरी नबियन जे नूरानी साहन मां पैदा फरमायो इन करे आला हजरत अजीमुल मर्तबत अशाह अहमद रजा खा फाजिल बरेलवी रहमतुल्लाह अलैह इन हदीस की तर्जमानी कंदे अकीदो ऐं फलसफो समझाइंदे या गाल बुधाई हे तो खल्क से औलिया औलिया से रसूल और रसूलों से आला हमारा नबी सबसे बाला ओ वाला हमारा नबी मुझे मदीने जे मीर फरमायो अल्लाह वरी मुझे नूर मां 12 हिस्सा पैदा फरमाया 12 हिस्सा पैदा करण मां 12 हिजाब पैदा कया ओए हिजाब केड़ा हिजाब करामत हिजाब सादत हिजाब जीनत हिजाब रहमत हिजाब रफत हिजाब इल्म हिजाब हिल्म हिजाब सब्र हिजाब सिद्क हिजाब यकीन हिजाब वक़ार हिजाब सकीना 12 हिजाब पैदा करे 12,000 साल तई नूर मुस्तफा के अल्लाह उन हिजाब में रखी पंजी बंदगी कराई यानी जिब्रील मुस्तफा का पुछो हो महबूबल फरमायो होस्त जिब्रील बुधाए त तुझी उम्र केतरी है चयो है त मुंजा सोना 70,000 साल तई मां हिकड़ो सितारो उभरंदे ॾिसंदो होस 70,000 साल तई लही विंदो हुयो वरी 70,000 साल तई उभरंदो हुयो ये उनके उभरंदे लखंदे मां 72,000 भेरा ॾिठो हुयो बस मुखे इहा यादगिरी आ इन खां वधी करसे जी यादगिरी ना है पर मैं जिब्रील बुधाए त उन सितारे के ॾिठो ही भला सुञातो बि हुई तो साईं मूं सितारे के कोन सुञातो फरमाए फबि इज्जत रब्बी अन ज़ालिकल कौकब मुखे पंजे रब जी इज्जत जो कसम ओहो जिब्रील सितारो न मां मुहम्मद करीम जो नूर हुयो जेको खुदा जे सिफाती हिजाब में ओहो बंदगी पियो करे मुझे मदीने जे मीर फरमायो अल्लाह 12,000 साल खां बाद में मुझे नूर के जमीन ते मुंतकिल फरमायो युदियु बैनिल मशरिक़ वल मग़रिब कसिराज फिल लैलिल मुज़लिम सारी जमीन मुझे नूर सा रोशनी मुनव्वर थी वई इए जे अंधेरी रात में दियो बारबो आ रोशनी फैलजी विंदी आ मुझे नूर सा सारी जमीन रोशन थी वई उन जायता अल्लाह मिट्टी खणाई कोसरो तस्नीम जे पानी में गोहाई उन मां कालब तैयार करे फनफख फीहि मिन रूही जो अमर फरमाए आदम के जिंदा करे पैदा फरमायो आदम जी पेशानी में नूर मुस्तफा के खुदा मुंतकिल फरमायो आदम जी पुश्त खा उन जे फर्जंद हज़रत शीस अलैहिस्सलाम जी पुश्त में नूर आयो उता खा कान यंतकिल मिन ताहिरिन इला ताहिरिन मिन तय्यिबिन इला तय्यिबिन इला अलवसल इला सुल्ब अब्दुल्लाह बिन अब्दुल मुत्तलिब ये पाक पुश्तन खा पाक बतनन खा महबूब जो नूर थींदो थींदो ता जो मुझे महबूब जे वालिद हते अब्दुल्लाह बिन अब्दुल मुत्तलिब जी पेशानी में खुदा चमकायो आ मुझे मदीने जे मीर फरमायो मां अञा पंजे अम्मा जे बतन में न आयो होस अव्वल में अल्लाह मुके खातमुन नबीन जो ताज ढकरायो आ सय्यदुल अव्वलीन वल आखरीन बनायो आ कायदल खुर्रिल मुहज्जलीन बनाए ए गुनहगारो सुनियो अन घुरियो मुस्तफा अल्लाह असा की अता फरमायो आ चो सुभान अल्लाह भला झूमी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि
साईं मास्टर अकबर साहब मुखे ट्रोली खाड़ी फोन पियो कर हर कलाक का वो फोन पियो साईं खुश हो तबे सही आ साईं हाजिर इंशाअल्लाह अल्लाह सी तौफीक इंद हाजिर थींदुस बेले वारन वट मां हमेशा हाजिर थियो बिल प्रोग्रामन जे न पहुतो त डाढी बेतबारी थी पई पर आयो हां त तमा सब थक्या पिया हो बाबा एतरा मिलाद मलाया थव जो मानी खाई खाई हाने तमा का आवाज ही कोन थो निकरे थोड़ो होशियार थी वियो हो मुखे भी खबर पे त समझो था बुधो था इन न तो मारो को इन किरण कांडन सा तो गालाया थोड़ो वडे आवाज सा चो सुभान अल्लाह खुदा वा के खुश रखे मुझे मदीने जे मीर जा आशिको अवा झर झंग में पर पट में जबल में बुर में मुस्तफा जो मिलाद था मल्हायो मदीने वारे मीर जी अवा जे मथा रजा मंदी जो यो सबूत रब जो हबीब राजिया जो तमा के उन पंजी खुशी में शामिल कयो अब शादियों थींदियूं हन कराची में कई शादियों पे थन ता के दावत आए गालायो वे याद कंदा त तहां बि विंदो न जे कदे को मानो पंजे खुशी में शामिल कंदो तने मानो खुशी में शरीक थी सकंदो मदीने वारे तमा के पंजे खुशी ला चूंडियो आ तने तमा शरीक थिया आयो चो सुभान अल्लाह हाले दिल ठरे वथी त उस जी गर्मी जी परवाह न कयो वडे आवाज सा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि कशाम वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अन्या त आयत जो मुंडा व इस अन्या त बाबा एरियो टे आयत हुयूं है दिसो केतरो था वे हो इंतजार कयो था त हाने खबर पनी तमा जे इश्क जी पढ़ो मोहब्बत सा सल्लल्लाहु अलैहि कशाम वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुझे मदीने जे मीर जा आशिको कुरान ऐं हदीस जे मुताबिक अल्लाह जे प्यारे हबीब जी रूहानियत ऐं हक़ानियत सब खां अव्वल ऐं आला है तने सोने भिटाई रहमतुल्लाह अलैह इन कुरान के हदीस के जमा करे पंजे फलसफे मोहब्बत जो पैगाम नीदे समझायो फरमाए तो सागण जा सिंगार अड़ डिठा गई हुया नका कुन फयकून हुई नका मी पचार नको सिज चंद्र हो होई ऊंदह अंधकार नको मलक फलक हो न तो ही दी तवार तने मोहब्बत सान में हार लाया लतीफ चे अल्लाह जी ज़ाते बाबरका फरमाया इज़ यरफ़उ मुझा हबीब याद करो हो ज़मानो जने मुझो खलील पंजे फर्जंद सागल मुझे घर जे बुनियादन के मथे पियो करे अल्लाह जो नबी तमीर अब करे पियो गलो गल दुआ पियो घुरे रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम मौला मुझी ऐ मुझे फर्जंद जी ये मेहनत कबूल कर मुफस्सिरीन किराम ता फरमाई त खुदा जे नबी दुआ छो घुरी ये तो कोन हो जो साईं पंहिंजे मर्जी सां कम पे कयो हाने तमीर करे तो चे मौला मां पंहिंजे मर्जी सां कम कयो आ हाने मेहरबानी कर कबूल कर अल्लाह जी हुक्म तहत साईं पे कयो खुदा के खबर हुई वो साईं छो पियो दुआ घुरे त मौला या मुझी मिन्नत कबूल फरमा मुझे मदीने जे मीर फरमा इब्राहिम खलीलुल्लाह या दुआ घुरी मुझी उम्मत के तालीम ॾिनी आ वा केड़ी तालीम फरमायो त खुदा जे नबी या दुआ घुरी मुझे उम्मत के दरसे तालीम या ॾिनी त इंसान को बि नेको अमल करे चाहे खुदा जो फर्ज नमाज हुजे रोज़ो
हुजे, हज हुजे, ज़कात हुजे, खैरात हुजे, खाने काबे जो तवाफ हुजे, उमरो हुजे, दीगर नेकिन जा जेके भी कम हुजन ओहे नेकी जा कम करे अल्लाह जी बारगाह में उन्हनि अमलन जे क़बूलियत जी जेका दुआ घुरंदो आ मुझे मदीने जे मीर फरमायो अल्लाह हुन जे मथा फज़ल यो कंदो आ त उन नेक अमल में नमाज में रोजे में हज में ज़कात में अमरे में तवाफ में जेका उन जी कमी कजी रहजी वई नुक्स ऐब रहजी विया पूरो उन हक़ सां अता न करे सघियो त अल्लाह उन जे इन दुआ जे करे उन जे अमल जूं कजूं कमियूं नक्स ऐब माफ़ करे उन जे उन नमाज ऐं रोज़े खे क़बूल फरमाए छॾींदो। समझो था असांजी निमाज़ कहिड़ी आहे? निमाज़ में बीठा हूं इमाम जे पोयां सॼो ॾींहुं जेको दुकान ते थियो ओहो सॼो हिसाब हुन में, घर में जेको मामलो थियो ओ सॼो मारको निमाज़ में बिटाई थियो। फरमाए जा जा पसी पाण खे ताता नाहि निमाज़ सब विञाए साज़ तिहां पो तकबीर च। फरमाए तू जा जा पसी पाण खे ताता नाहि सुजूद विञाए वजूद तिहां पो तकबीर च। निमाज़ अहिड़ी जे निमाज़ में मदीने वारे मीर ॾे तवज्जो हुजे, निमाज़ अहिड़ी जंहिंमें अल्लाह ॾे तवज्जो हुजे। असांजी निमाज़ टूटी फूटी निमाज़ पोइ अदा इहा निमाज़ कीअं क़बूल थिए? आओ जो इन खां पहिरियां मलाइक इहा निमाज़ वेड़े तुझे मुंह में उछलाइन तू अल्लाह जी बारगाह में अर्ज़ कर मुंहिंजा मौला मां कोठो आहियां, मां कारो आहियां, मां गुनाहनि जी मैं गलतां लॻो पियो आहियां। मुंहिंजे दिल ऐं सीने में उहो नूर ऐं जोहर न आहे जो रब्बे करीम तुंहिंजी बंदगीअ में मूंखे उहो हिज़ ऐं उहा प्यार नसीब थी सघे। मौला मूंखे हक़ीक़त निमाज़ बि अता फरमा ऐं मुंहिंजी टूटी फूटी निमाज़ क़बूल फरमा। मुंहिंजे मदीने वारे मीर फरमायो रब पंहिंजे बाने जी इन सदा के ॿुधंदो आहे इन दुआ जे करे अल्लाह उन जी उन बंदगीअ खे क़बूल फरमाए छॾींदो आहे। फरमायो तिरमिज़ी शरीफ जी हदीस कुदसी आहे। अल्लाह अर्श जे मलाइकन में उन बाने जो नालो वठी उन खे याद कंदो आ। फलाणे पुट फलाणे जे बेले मां, फलाणे जे पुट फलाणे मेहारका मां, फलाणे पुट फलाणे इस्माइलाणीअ मां, फलाणे जे पुट फलाणे इसहाकाणीअ मां मूंखे याद कयो आ। ऐं मलाइको मूंखां अॼु हीअं दुआ पियो घुरे, चए पियो मौला मूंखे पुट जी औलाद अता फरमा, चए पियो मुंहिंजा मौला मुंहिंजे रिज़्क़ में बरकत अता फरमा, चए पियो मुंहिंजा मौला मूंखे तरक्की अता फरमा, चए पियो मुंहिंजा मौला मुंहिंजे ख़ताउनि खे माफ़ फरमा। ओ मलाइको हू मूंखे पंहिंजो सच्चो महबूद बरहक पालनहार समझी बार बार मूंखे बाॾाए रहियो आहे। बुतनि जे साम्हूं बुत परस्त घुरनि पिया, भला जे बुतनि खे जवाब ॾियनि ऐं मां बि उनखे जवाब ॾियां त फ़र्क़ु छा रहंदो? मुंहिंजी रहमत खे हया थो अचे, जो कुझु मूंखां घुरे थो मां इहो त ॾियांसि थो, पर जेको न पियो घुरी सघे मां ओहो बि पंहिंजे फज़ल सां तक़दीर में लिखराए थो छॾियां। इन करे मुझे मदीने जे मीर फरमाए दुआ मुखुल इबाद, दुआ इबादत जो मग़ज़ छा है? दुआ इबादत जो मग़ज़ अल्लाह जी नबी या दुआ घुरी उम्मत मुस्तफ़ा के तालीम ॾिनी त तव्हां नेक अमल को बि कयो अल्लाह जी बारगाह में क़बूलियत जे लाइ इहा दुआ घुरंदा रहो। हाणे इब्राहिम ख़लीलुल्लाह बी दुआ घुरी आहे, रब्बना वजअलना मुस्लिमैन लक व मिन ज़ुर्रियतिना उम्मतन मुस्लिमतन लक व अरिना मनासिकना व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। अब असां तमाम घर जोड़ींदा हूं न छा जे लाइ त आबाद रहे कि वीरान। ॻाल्हायो सभई ॻाल्हायो।
असांजो घर आबाद किं थींदो उन में वेहण सां रहण सां नशिस्तो बरखास्त सां खाधो खाइण सां पंहिंजनि मिटनि माइटनि दोस्तनि खे आदर बा करे उते रहण सां अच वञ सां असांजो घर आबाद रहंदो। पर ख़ुदा जे घर जी आबादी जूं तकाज़ाऊं कुझु ॿियूं आहिनि। अल्लाह जे प्यारे खलील हाणे इहा दुआ घुरी मुंहिंजा मौला मां तुंहिंजे इन घर खे ठाहियो आहे त तुंहिंजो घर ऐं मखलूक जो घर इन जी आबादी जी तकाज़ा जुदा है। पर रब्बे करीम जीअं जो मूं तमीर कई आहे त मूंखे न सां उनसियत थी वई आहे। हाणे दिल जी तमन्ना है त तुंहिंजो घर क़यामत ताईं आबाद रहे। मुझे मदीने जे मीर फरमाए पंहिंजे घर ऐं वतन जी मोहब्बत अल्लाह इंसान जे फितरत में रखी आहे। अबा ईअं आहे या न परायो खणी केॾो महल छो न हुजे पर जेको सुकून पंहिंजी पथीअ छपरे में ईंदो आहे अहिड़ो सुकून पराए घर में न ईंदो आहे न बा। मुझे मदीने जे मीर सरवर आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते अक़दस मक्कतुल मुकर्रमा के छड़ियो हुयो। आया अल्लाह जी हुक्म ऐं मशीयत तहत मदीने में संजो मस्कन मदीने पाक में वञणो हुयो। पर पोइ बि मुंहिंजा हबीब 53 साल मक्की जिंदगी गुज़ारे आया हुया त मुंहिंजा हबीब साहबा जे दरमियान वेठा हूंदा हुआ। कॾहिं ज़िक्र छणंदो हुयो त पाण मक्के खे यादि करे अखियुनि मां गोरा वही ईंदा हा। वादी ज़ीसलम के याद कंदा हा। नंजे गल मुबारक ते गोड़ा अचा हतेश इमाम शरफुद्दीन बूसूरी मुस्तफा जे गोड़न जो कदर कंदे बयान कंदे फरमायो अमित तज़क्कुरे जीरानिम बिज़ी सलमी अमित तज़क्कुरे जीरानिम बिज़ी सलमी मज़ज तदम अलजरा मिन मुक़लतिम बेदमी। मुंहिंजा हबीब अवां पंहिंजे शहर मक्के के याद करे जो रो था अवां जे पाक नूरानी गलन ते अवां जा गोढ़ा पवन था मुस्तफा अवां जे न गोढ़न के ॾिसी आशिकन जे दिल जो खून उन्हनि जे दिल में ईअं दर्द पैदा थिए थो। मालूम थियो त मुस्तफा करीम फरमाए पंहिंजे वतन जी मोहब्बत ईमान जी निशानी आहे। साईं बस के मौला यो तुझो घर आबाद रहे। हाणे मां ठाहियो आहे त आबाद रहे। आबाद कीअं रहंदो मौला रब्बना वजअलना मुस्लिमैन लक अव्वल मूंखे ऐं मुंहिंजे पुट खे पंहिंजी ज़ात जो मुख़लिस बणा। उन खां पोइ मुंहिंजे औलाद में हिकु अहिड़ी जमात पैदा फरमा जेका तुंहिंजी इताअत गुज़ार हुजे फरमान बरदार हुजे। मौला उन्हनि खे तूं पंहिंजे बंदगीअ जा अहकाम ॾेखारई सेखार तुंहिंजी बंदगी करे तुंहिंजे इन घर खे आबाद रखनि। ऐ रब्बे करीम मां तुंहिंजी बारगाह में हिकु दुआ जी वसियत ऐं सिफारिश थो कयां। उहा कहिड़ी जेको तुंहिंजे इन घर दर ते अची मौला तोखां तौबा करे तोखां पहला कयल ख़ताउनि जी माफ़ी घुर्जे त मौला मां दुआ थो कयां तुंहिंजी बारगाह में वसियत थो कयां त उन जी तौबा खे क़बूल फरमाए जाम। मुझे मदीने जे मीर फरमाए इब्राहिम खलीलुल्लाह जी इन दुआ जो मुझी उम्मत के ब फायदा नसीब थिया। घणा फायदा बा ॻाल्हायो ब फायदा। अव्वल फायदो इहो त जेसी ताईं लुकीअ में साह जान में जाना अल्लाह महबूब जे हर उम्मतीअ जे लाइ ईमान वारे जे लाइ रहमत जो ऐं तौबह जो दरवाज़ो खोले छॾियो। रहमत जो तौबह जो हदीस पाक में ज़िक्र आहे त अगर के इंसान जा गुनाह एतिरा वधी वञनि जो हिन ज़मीन ऐं आसमान जे खिला खे पुर करे वेह। अब 500 वरह जो पंधा ज़मीन आसमान इनके पुर करे वेह एडो गुनहगार हुजे
पर पोइ बि रब उन खे सम्झ ॾे मोटी अचे अल्लाह जे हुज़ूर में रोई गिड़गिड़ाए ईअं अर्ज़ करे जीअं सुणे भिटाई अर्ज़ करे सेखारियो आहे फरमाए तो जेॾो तुंहिंजो नाओ बाझ बि ओॾाई मंगा रिय थंबेरीअ थूणीअ तूं छपर तूं छा कुॾाड़ो कहां तोखे मालूम सभु का मिठो जीअं नालो तीअं मूं वॾो आसिरो ख़ालिक तुंहिंजी खांद जो परो पांद न को नालो रब संदो रहियो आहे रूह में सतरु किज सतार आओ ऐ बनो घाड़ी आहियां ढके जो ढकण हार ॾई पांद पनाह जो मारू मिट मलीर जा सबई पर क्या मुँह सोखिया भाई सबको ओखिया तू ही तू मौला मथा मुँह बड़ो मलाहिज बाझो मकर ढोल ढलो ना तो मुँह निमाणी असी कोली कमीणीअ जो बग़ैर तो बिलो तुझो ना ओनिलो माता वठियो वेठड़िया हिया कारियूं कोजूं कुवड़ियूं खून न मोचारियूं वठी वेठियूं वाट ते खिखियां जूं खारियूं हाणे इन्हनि जूं आरियूं तो समेरीअ ॿियो केर सुणे जेको ये बालाईंदो आ गिड़गिड़ाईंदो आ रोअंदो आ मुझे मदीने जे मीर फरमाए जॾहिं गुनहगार जे अखियुनि मां ॻोड़ो निकिरंदो आ अल्लाह जे ख़ौफ़ ऐं ख़शियत में पंहिंजे कयल गुनाहनि जी माफ़ी घुरंदे रोई पवंदो आ उन जो जेको अखियुनि मां ॻोड़ो किरंदो आ रब जी बारगाह में उन जे ॻोड़े जो क़दुरु केतिरो आ मुझे मदीने जे मीर फरमाए क़यामत जे ॾेखारे उन जे अखि मां हिकु निकितल ॻोड़े जो क़दुरु ख़ुदा क़यामत जे ॾेखारे इहो कंदो जो उन जे गोड़े जो वजन शहीद जे खून सां कराईंदो मुसलमान तुंहिंजो वॾो शान तूं रोअंदो ही अजायो ॿियनि जे लाइ रोई रोई अखियूं अंधियूं कंदे कुझु कोन मिलंदो जे रोणो थई त रात जो उथी इच्छे में गारो करे मथो उघाड़ो करे रब जे हुजूर में अर्ज़ कर मुंहिंजा मौला मां कुझु बि आहियां तुंहिंजो आहियां तू साहिब सादो सुपुरी औ निसोरो नौकर बेहद कया बंदगी हथ बधी हाज़िर छिनी छड़ी दुसकी न की दोस्त जो दर मुता मेहर नजर फिरी लाहिम पाहिजो तू भोतार जे पोया सरदार जे पोया वजीर जे पोया अमीर जे पोया शल न कंहिंखे ॾिसी अछो कपिड़ो साईं वारो कर मेहरबानी कर मूंखे बि कुझु ॾे पिनी पिनी केतिरो पिनंदे दुनियादारनि जे साम्हूं झुकी झुकी केतिरो झुकंदे जेके पाण मोहताज थे तोखे छा ॾींदा ख़ुदा जी इज़त जो कसम आहे मुसलमान मां तोखे पंहिंजो साथी मुशाहिदो ॿुधाया ही मुस्तफ़ा जे मिंबर जो कसम आहे हबीब जे नाले पाक जो तसद्दुक़ आहे दुनिया जे साम्हूं न टंग रात जो मुश्किल अचई मदीने वारे मीर के सड खुदा जे हुजूर में अखिन मां गोड़ा गार मां गोड़ा बैद में उगंदी पेरी मुझे मदीने वारे मीर जी रहमत तोखे शामिल हाल बेटाई तो फरमाए छाखे वनी छो बेली थी बियन जो वठ कंजक करीम जी जग जो वाली जो सुख्यो हूं तो सोच जो इश्क अल्लाह असा जो हाल केड़ो पंहिंजे मफ़ाद जे लाइ 40 कोप माण्हुनि खे पिया चाह पियारींदासीं सेब उधार ते घर में भले पत्ती बि न हुजे घर वारा बुख ते वेठा हुजनि असां वरी ॿाहिरियूं दोस्ती पिया मल्हाईंदासीं
कुछ न मिलंदो मुंहिंजा अता मुंहिंजे मदीने जे मीर फरमाए खुदा ॾिनो अथई त पंहिंजे बच्चन ते ख़र्च कर, पंहिंजे घर वारीअ ते ख़र्च कर, पंहिंजे भेण ऐं भाउ ते ख़र्च कर। फरमायो जेको पंहिंजी ज़ाल ते पंहिंजे बच्चन ते ख़र्च थो करे अल्लाह उन ख़र्च खे खुदा ईअं लिखाईंदो नाहे, उन जो सवाब सदके तौर ते लिखाए छॾींदो आहे। समझो असां वारी दोस्ती निभाईंदा कुछ न मिलंदो बाबा, दस्तो ओहो ही भलो आ जेको मुझे मदीने जे मीर समझायो आ। मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह जे प्यारे खलील या दुआ जी वसियत कई मौला जेको तुझे इन घर ई दर ते अची तोखा कयल पंहिंजे खताउनि जी माफ़ी घुरे उनखे तौबा ताइब थे मौला उन जी तौबा क़बूल फरमाए जा। मुझे मदीने जे मीर फरमायो ॿियो फ़ाइदो इहो थियो जॾहिं गुनहगार अची अल्लाह जे हुज़ूर में तौबा ताइब थींदो आ त मुझे मदीने जे मीर फरमाए अत्ताइबु मिन ज़म्बि कमल्ला ज़म्ब लहू। खुदा उन जे गुनाहन खे ईअं पाक करे छॾींदो आ, उन जे वजूद खे गुनाह माफ़ फरमाए छॾींदो आ, उन खे ईअं साफ़ कंदो आ गोया उन ज़िंदगीअ में कॾहिं गुनाह कयो ई कोन हो। अल्लामा जलालुद्दीन सयूती हदीस आंदी आ त खुदा खाना काबा जे दीवारुनि खे 8 अखियूं अता कयूं। घणियूं अखियूं? अबा वॾे आवाज़ सां ॻाल्हायो त मां कोन ॻाल्हायूं। 8 अखियूं। जे कैमरा में तस्वीर उतारबी आहे वो कुदरती तौर ते पंहिंजे तवाफ़ करण वारनि माण्हुनि जे चेहरनि जूं तस्वीरूं लाहे थो। क्या मचे हाड़े यो खाना काबा अल्लाह जे हुजूर में पंहिंजे उन सभिनी तवाफ करण वारनि खे गॾे पेश कयो। मौला ही सब उहे हन जेके तुंहिंजो घर समझी मुंहिंजी तोक़ीर ऐं इज़त कंदा हा, तवाफ कंदा हा। छाला वठी आयो आहिन मौला हिननि मुंहिंजी इज़त कई तुंहिंजो घर समझी तोक़ीर करे तवाफ कयो हो। रब्बे करीम मां हिननि जी सिफारिश ऐं शफ़ाअत करण आयो आहियां। मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो अल्लाह फरमाईंदो खाना काबा तुंहिंजी शफ़ाअत जो हक़ क़बूल आ। छा घुर्जे मौला ही सभई ॿियनि महशर में अचण वारनि वांगुर ही बि बेलिबास आहिनि। मुंहिंजी सिफारिश आहे अव्वलनि खे लिबास उहो अता कर जंहिं लिबास जी सूरत में अची मुंहिंजो तवाफ कंदा हा। क्या मचे ॾियारुनि खे नूरानी ॿ चादरूं मिलंदियूं एहराम वारियूं उहे पैरींदा मलाइकुनि खे पाराईंदा। पोइ अल्लाह फरमाईंदो खाना काबा तूं इन्हनि खे पाण सां गॾु जन्नत में वठी वञ। मुंहिंजे मदीने जे मीर फरमाए त क़यामत ते ॾेखारे अल्लाह जो घर बैत या सिफारिश करे उन्हनि खे पाण सां गॾु जन्नत में वठी वेंदो जेके उन जे बैत जे तवाफ जे लाइ। अबा मेहरबानी आहे या न? करम नवाज़ी आहे या न? इन खां वधीक भी इनायत कहिड़ी आहे? मुंहिंजे मदीने जे मीर जा आशिको हते इब्राहिम खलीलुल्लाह या दुआ घुरी उन दुआ जो फ़ाइदो असर सां खे दाख़िल थियो आहे। हर टी दुआ थो घुरे अल्लाह जो बरगुज़ीदा नबी। उहा कहिड़ी दुआ? रब्बना वबअस फीहिम रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिक व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व युज़क्कीहिम इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम। मौला हर मजदूर इन करे मजदूरी कंदो आ त उनखे आसरो हूंदो आ त शाम जो मूंखे उजरत मिलंदी, मुआवज़ो मिलंदो। अबा इन ला तव्हां महिनत कंदा हो न? इब्राहिम खलीलास के मुंहिंजा मौला मां तुंहिंजे घर खे ठाहियो आहे,
तुझे अजीम घर जी तामीर कई आहे हाणे इन जी मूंखे उजरत ॾे मौला तूं शाकिरुन अलीम आहीं क़दरदान बि आहीं ॼाणंदड़ बि आहीं मां ऐं मुंहिंजे फर्ज़ंद महिनत कई आहे मौला असांखे उजरत खपे इब्राहिम छा खपई मां तोखे पंहिंजो नबी अॻ में बणायो आहे खिलत जो ताज पहिरीं पारायो आहे इस्माइल जहिड़ो फर्ज़ंद तोखे पहिरीं अता कयो आहे दुनिया में इज़त ऐं मुआरफ़ हाली तोखे अता कई आहे अञा कहिड़ी नेमत बाक़ी रहिजी वई जो तूं मूंखां घुरी थो उजरत में अस्की मौला नबूवत तो अता कई खिलत जो ताज पाराई इस्माइल जड़ो पुत्र अता फरमाई दुनिया में इज्जत वारो बनाई मुरफ़ौल हाल बनाई ए सबई नेमतूं मौला तो पंजे फज़ल रहमत सा तो मुखे अण घुरियूं अता कयूं पर हाने जेका मां तोखां नेमत घुरी रहियो आहियां मौला उहा सभिनी नेमतुनि खां आला ऐं उज़मा नेमत जियां तुंहिंजो घर हिन ज़मीन ते सभिनी घरनि खां इज्जत ऐं शरफ़ वारो आहे ईअं मूंखे उहा नेमत बि ओ उजरत ओ बदलो भी सबनी खां आला खपे नेमत कुबरा खपे मौला वा नेमत इब्राहिम घुरवा केड़ी नेमत ए रब्बे करीम ओहो रसूल मुकर्रम ओहो नबी मोहतशम ओहो सय्यदुल अव्वलीन वल आखरीन ओ खातमुल मुरसलीन जिन जे सदके तो हिन बज़म के सजायो आ जिन जे सदके सिज जी रोशनी आ जिन जे सदके चंड जी चांडोकी आ जिन जे सदके सितारन जो सिंगार आ जिन जे सदके दरियाहन जी रवानी आ जिन जे सदके समुंडन जो मौजूं आहिनि जिन जे सदके ज़मीन सावा सल्ला पैदा कंदी आ जिन जे सदके बागात में मेवा लगंदा आहिनि जिन जे सदके कायनात में हर नेमत हर खुशी तो विराई आ ऐ मौलाए करीम ओहो रसूल मुकर्रम मुखे मुंहिंजे औलाद मां इन उजरत जे बदले में अता फरमा मुझे मदीने जे मीर या आयत तिलावत करे पाना तफसीर फरमायो फरमाया अना दावत इब्राहिम मां इब्राहिम जी दुआ इब्राहिम जी दुआ व बशारत ईसा मां ईसा जी बशारत आया मुझा अता मालूम थियो त मुझे महबूब जी अजमत आला है जो नबियन हुसूल बरकत जे लाइ दुआऊं घुरियूं हुयो तने के आशिक चयो हज़ारे हुजूर तुझे तो फैले तरी व्या नबी उम्मती थियण ले दुआऊं घुरी व्या थियो कहर को नाजिल कहीं कौम वांगे अमुन थो अल्लाह दे सजन तुझे सांगे सजन तुझे सांगे इलाही अजाब के आयल टरी व्या नबी उम्मती थियण ले दुआऊं घुरी व्या मुझे मदीने जे मीर फरमायो मां ईसा जी बशारत आया की कुरान के पढ़ या बनी इस्राईल इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैया मिनत तौरात व मुबश्शिरन बिरसूलियती मिन बअद इस्मुहु अहमद ऐ बनी इसराइलो मां तवाडे अल्लाह जे तरफ खां पैगंबर बनजी आयो आया मुखा अग में मूसा कलीमुल्लाह ते जेको अल्लाह तौरेत नाज़िल कयो उन जी तस्दीक तो कया ऐ मां तवा के खुशखबरी बशारत जणायो आया त हाने इंतजार जो घड़ियों खत्म ओहो महबूब किरदार जे जो इंतजार सुने आदम खां ईसा रूहुल्लाह मूं ताईं हर नबी ऐं हर उम्मत के हुयो ओ महबूब अचण वारो आ इंतजार जो घड़ियों खत्म थियण वारियूं आहिनि अब ईसा सुनो ऐलान करे अल्लाह के ऐलान एडो वणे जो कुरान में बयान करे कुरान जा हाफिज तरावी नमाज में रमजान में पढ़न
कुरान जा ख़त्मा करण वारा कुरान जी रोज़ानी तिलावत करे मुस्तफ़ा करीम जे अचण वारे ऐलान खे वरठाईंदा रहन त बिदत बि नाहे नाजाइज़ बि नाहे। इहो ऐलान ख़ुदा कुरान में करायो त मुस्तफ़ा अचण वारो आ, फ़र्क़ रुगो एतिरो जुमिले जो आ उन में आ त अचण वारो आ, असां था चऊं उहो दिलबरो अची वियो आ। था चऊं ओहो मुस्तफ़ा खुशियों सभई मलायो मीलाद आहे आयो पंजे बख्त खे जगायो मीलाद आहे आयो। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह सुन्नी मुझे महबूब जा आशिक जर जंग बरपट जबल में वास्ती वाहन में गोठन में बस्तन में गली कोचे में मुझे हबीब जो मीलाद मलाए रहा आगने। मीलाद मलाइण वारन जी कमी ना आगे छो त इन जो ज़िम्मो खुद खुदा पाण खयो आ, पंहिंजे हबीब जे शान खे खुदा बुलंद कयो आ। ये जिक्र वो है कि जिसका जिम्मा लिया है खुद खालिक़े जहानी, हम आज ही कल यहाँ न होंगे मगर ये महफिल सजी रहेगी। अब मीलाद मलायो था पर जरा मीलाद मलाइण जो हक अदा कयो। मीलाद जो हक छा है? ता आखिर में लंगर हक अदा थी। बिरयानी सुठी होंदी अञा जे मुर्गी खा अञा जे बकरे जे गोश्त में तो सुभान अल्लाह हक अदा थियो सही। ये ना है मुजादा हक छा है? मुझो महबूब आयो मुसलमानो जरा तवज्जो सां बगालियूं ॿुधो। मुझो हबीब आयो मुस्तफ़ा जे आए तव्हां जो छा अक़ीदो आ त ज़ुल्मत ख़त्म थी, अंधेरो ख़त्म थियो, ज़्यादती ख़त्म थी, मुस्तफ़ा जे आए रहमत बहारी आई आ न? अलाए वली आवाज़ सां